अस्सलाम वालेकुम। लोथल ही गुजरात के अहमदाबाद ज़िले में ढोलका तालके के सुरगवाला ॻोठ वटि आहे ऐं भर में 2 मेलनि के पंध ते सौराष्ट्र के भोकाओ नदी वहंदी अथसि जेका सांबरमतीअ में छोड़ कंदी आहे। हीउ हिकु नंढो मोहन जो दड़ो भी आहे। कंहिं ज़माने में नंढो बंदर भी हो जीअं उन जे दिके ऐं गोदीअ मां लॻे थो, जहिड़ी तरह सिंध जे बंभोर में। हिन जी बर्बादी पाणी जे उथल करे थी आहे, पर छॾण खां पोइ वरी वरी पे वसियो आहे। साॻिए कारीगरीअ सां ठहियल मोहरूं भी हथ आयूं आहिनि। 5 लख पत्थर जा ऐं 1000 खन सोन जा मणका लदा आहिनि। जायनि जी अॾावत ऐं रथा सभु साॻी तरह आहे। नंढा नंढा रांदीका त सभु लॻभॻि अहिड़ा आहिनि जो ईअं ई कोन चई सघिबो त उहे मोहन जो दड़ो मां हड़प्पा वेंदा हुआ या हड़प्पा मां हिते ईंदा हुआ या हितां उते वेंदा हुआ। मोहरनि जी बीहक ऐं कारीगरी सभिनी हंधि हिकु जहिड़ी सुहिणी आहे, ॼण त उहे सभु सिक्का हिक ई ज़रबखाने मां जुड़ियल आहिनि। सभ खां अहम शइ आहे हिकु औज़ार जेको शायदि कुंडू मापण जो कमु कंदो हूंदो, पर ॿी हिकु आहे आज जी पटी, जंहिं ते नंढियूं नंढियूं लीकूं चिटियल आहिनि। शायदि फुट पटी आहे जंहिंसां डेग माप कई वेंदी हूंदी। हीअ हिकु बिल्कुलु निराली शइ अकेली हितां हथु आई आहे। उन खां सवाइ हिकु हार यानी नेकलेस लधो आहे, जंहिंमें जेकी निहायत सोना दाणा पोतल आहिनि उहे त सोनारे जी बेमिसल कारीगरी जो नमूनो आहे। उहे त उन जे दिमाग़ जो दादो आहिनि ऐं जीअं मथे ॿुधायो आहे त विच में टुंग थियल शाही पत्थर जेको लंगर तौरु कुतब ईंदा हुआ हितां बि मिलिया आहिनि ऐं धके यानी डोक वारी हंध तां ई मिलिया। हिकु ख़ासि ॻाल्हि उहा आहे जो खोटाईअ में हिकु घर जे रंधिणे मां 4x3 चुल्हियूं ठहियल मिलियूं आहिनि, जिन जो रवाजु सिंध में अञा बि आहे। पत्थर जो हिकु मुलड़ो ऐं पत्थर मसाला वग़ैरह पीअण जो बि मिलियो आहे, जंहिं जहिड़ो अॼु बि इस्तेमालु थींदो आहे। टामे कासीअ जूं शयूं ऐं कासीअ जी आरसी हूबहू मोहन जो दड़ो जहिड़ियूं मिलियूं आहिनि, ॼण त उतां खॼी हिते आयूं आहिनि। जेतोणीकि टामे ऐं कासीअ जूं जेके शयूं मिलियूं आहिनि से कटियल बिगड़ियल हालत में आहिनि। हाणे जॾहिं फ़क़ति 5000 वरहनि वारे खंडरनि मां धातुनि जूं शयूं सोन खे छॾे अहिड़ी हालत में मिलनि थियूं त जितां न मिलियूं आहिनि तिन जी उमिरि केतिरी हूंदी। फ़क़ति उन करे उनखे घटि अंत कीअं चई सघिबो जितां शइ मिली ई कान्हे, छो त डिघे अरसे करे उहा सड़ी नास थी वई। उन में उन संस्कृतीअ जो कहिड़ो गुनाह। किताब सिंध मुसलमाननि जी फतेह खां अॻु लोथल महज़ हिकु सामूंडी बंदरगाह खां सवाइ ॿियो बि कुझु हो। उनखे पंहिंजूं सनअतूं हुयूं, ख़ासि करे मणकण ठाहिण जूं। उतां जो इहो कारखानो सिंध जे चहूं या चाहूं दड़े जे हिकु ॿिए अहिड़े कारखाननि जी यादि ताज़ी करे थो, ऐं इहो यानी लोथल शहर ज़रिए घटि यकीनीअ जी हद ताईं ज़िले या सूबे जो मर्कज़ी शहर हो, छाकाणि त शहर जे नक्शे में कोट जी रथा ऐं निशान पिणु शामिल आहिनि। इहा जाइ सिंधू लोकनि तरफ़ां फतेह थियल कान हुई, बल्कि हिननि उन जो पाण ई बुनियादु विधो हो ऐं उते ई मोहन जे दड़े खां इंतिहाई संहिं रस्ते जे हिसाब सां विच वारी इंतिहाई ॾुखियनि गुज़रंदड़ बयाबननि खां पासो कंदे शायदि 500 मील परे असांखे सिंधु तहज़ीब जे हिकु मख़सूस शहर जहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं उतां जे माण्हुनि जे तमंदन जो हूबहू नक़ुल नज़र अचे थो। साॻिए ई सिधियनि घटियनि सां इहा ई मुस्ततील जोड़जक मयारी डेग ऐं वेकर वारनि सिरनि जूं जायूं, पाणी जे नेकारियल नालियुनि जो ॾियार, मुक़ररु नमूने जा औज़ार ऐं हथियार, मोहरनि वारा तावीज़ जिन ते ॾिठल वाठल सिंधूअ जे जानवरनि जूं शकिलूं ऐं तहरीरूं उकरियल आहिनि। मख़सूस शिकिल शबह ऐं चिटनि वारा ठुकर जा थांव ऐं मथे शहर में हिकु अहिड़ी जाइ जेका अनाज जे ज़ख़ीरे करण लाइ गोदाम वांगुरु लॻे थी वग़ैरह। मतिलबु त उते का बि अहिड़ी शइ कान ॾिठी वई जेका सिंध या मौजूदा पंजाब जे शहरनि जे नमूननि सां मुताबिक़त रखणु न हुजे। सिंधू लोकनि जो लोथल ते कब्ज़ो शायदि 3 सदियुनि ताईं हलियो, जंहिंखां पोइ उन्हनि जो ज़ाब्तो ख़तमु थी वियल या कंहिं ॿिए तमदन वारी अहिड़ी क़ौम जो वधंदड़ असर जे दॿाउ खां जीअं पोइ तीअं वधीक हल्को थींदो नज़र अचे थो, जेका शायदि उन ई इलाइक़े जे असलोकनि रहाकुनि ते मुश्तमिल हुई ऐं जंहिं पंहिंजनि पहिरीं हुकुमराननि जे तमदन जूं कुझु रवायतूं पंहिंजे लाइ इंतिज़ामी सहूलियत तौरु खणी इख़्तियार कयूं हुयूं। सिंधू लोकनि जे हुकुमराने वारे दौर सां वास्तो रखंदड़ हितां जे ज़मीनी तह मां लदल शयुनि जी रेडियो कार्बन चकास मां उन दौर जो अहिड़ो साल मिलियो आहे जेको अर जे तबाहीअ वारे साल खां घणो पोइ जो न आहे। राजस्थान जे काली बंगल आसारनि मां लदल शयुनि जी साॻिए तरीक़े सां कयल चकास मां मिलियल साल पिणु ॿुधाइनि था त सिंधू लोक उन ई जाइ खे उन ई दौर में छॾे विया हुआ, जेतोणीकि इहा सरज़मीन उन ज़माने में सामूंडी वापार जे माठाई जे ख़तरनाक असर हेठि बि अञा बि आयल कान हुई। हिन जाइ ते पिणु सिंधू लोकनि जी हुकूमत जो दौरु 300 सालनि ताईं हलियल नज़र अचे थो। अहिड़ीअ तरह हीउ अंदाज़ो करे सघिजे थो त सिंधू सल्तनत पंहिंजी ताक़त जे चोटीअ वारे नुक़्ते ते साल 2150 क़बल मसीह धारे पहुती हुई ऐं साल 1750 क़बल मसीह खां अॻु ई उन जे नुक़्ते तां हटणु ऐं हेठि लहणु लॻी हुई।
अच्छा, काली बंगल किताब सिंधु सवेर मूजिबि हीउ ज़िलो गंगा नगर राजस्थान में ख़ासि अहमियत वारो खंडर आहे ऐं घुघर यानी पुराणी सरस्वती नदीअ जे खाॿे किनारे ते 12 मीटर ऊचो दड़ो आहे। हिन मां बि बिल्कुलु मोहन जो दड़ो ऐं हड़प्पा जहिड़ा आसार मिलिया आहिनि। अनावत जो नमूनो साॻियूं रथा साॻी आहे, साॻी क़िस्म जी शयूं बि मिलियूं आहिनि। ख़ासि इहा ॻाल्हि जो उन मां मिलियल थांव सिंध मां कोट ॾिजीअ मां मिलियल थांवनि सां वधीक ठेकी था अचनि। रांदीका बि साॻिया आहिनि। अगरि अव्हां चवंदा त हिन काली बंगन ते मुकमल वीडियो ठाहींदासीं त उमेदु आहे त हीउ वीडियो अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। माज़रत घुरूं था त लोथल जो को बि वीडियो मूंखे न मिलियो, उन ई लाइ मां कुझु एडिटिंग मिक्स कई, पर मूंखे लोथल जो को बि वीडियो नेट तां न मिलियो ऐं मां काफ़ी कोशिशि कई पर मूंखे वीडियो किथां बि न मिलियो। उन लाइ मां माफ़ी थो घुरां। बहरहाल अगरि वीडियो अव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।